बेनी भी यूथ पार्लियामेंट आबादगार इताद जी सदते अलामती बुख हड़ताल कई वही। आबादगार राजा कुरैशी रईस समजद अली गाड़ी रईस मजहर नबी लिगारी यूथ पार्लियामेंट अगवान अली सेठी अवैस लिगारी सोहेल बबर माशुक मेमन कौमी अवामी तहरीक ज़िले दादू जे सदर मोहम्मद सुमद चांडियो ऐं ॿियनि अगवाननि ऐलान कयो त पानी जी खोट ख़त्म थियण ताईं बुख हड़ताल जारी रहंदी। चयो आहे त नारा डिस्ट्री जे पुछड़ी में पानी जी सख़्त अणबंद आहे जंहिं सबबि खते में ज़रायत ऐं मक़ामी माण्हुनि जी जियापे वारो मसइलो आहे। हज़ार एकड़ लाइ पोखियल बेजारो सड़ी चुकी रहियो आहे जंहिं सबबि हज़ार एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी। सवे ख़ानदान बुख बदाली जो शिकार थी वेंदा ऐं फाकाकशी करण ते मजबूर थी वेंदा। हिननि इहो बि चयो त MNA वे ड्रेन ऐं छंडण जे बंदनि जी वक़्तसर मुरमत न थियण सबबि ईंदड़ बरसातुनि कहिड़ी इलाइक़े ते वॾो ख़तरे खे मुंहुं ॾियणो पवंदो। हिननि आबाशी खाते जे आला ऑफिसरनि खां घुर कई त उहो तरादू ख़त्म करे नारा ॾिसी ऐं उन मां निकिरंदड़ शाखनि ऐं वाहन में पाणी जी फराहमी यकीनी बणाई वञे। उन सां गॾु MNA वे ड्रेन ऐं छंडण जी बंदनि जी मुरमत लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही जेका असांजो अॼु एहतिजाज आहे राइस केनाल मां निकिरंदड़ नारा डिस्ट्री में जेका मुसलसल 3 महीननि खां पाणी टेल नथो थिए ऐं उते हींअर ताणी अॼु 27 जुलाई थी वियो आहे। हींअर ताणी बि उते वारी पई थी उॾामे ऐं उन्हनि जे शाखनि में बि पाणी नथो पहुचे। असां उन खां मिनिस्टर इरीगेशन सां जाम खान शोरो साहिब खां सेक्रेटरी इरीगेशन सां ऐं ख़ुशूसन पंहिंजी नुमाइंदनि खां इहो मुतालबो था कयूं ख़ुदारा राइस केनाल में हंगामी बुनियादनि ते ऐं नारा डिस्ट्री में ख़ुशूसन वाराबंदी करायो जिते आबादगारनि में जेका बेचैनी आहे उहा ख़त्म थी वई। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु 27 जुलाई थी वई आहे। खैरपुर नाथन शाह सॼे तालुके में कुडण शाख हुजे, कालरा शाख हुजे, पेजाओ शाख हुजे, बेगेदरो शाख हुजे, खैरपुर नाथन शाह जी अवाम जो मुआशी आबादगारनि जो मुआशी कतलेआम कयो थो वञे। बोडर जो शिकार बि केन शाह जी अवाम थिए, सोकर जो शिकार बि केन शाह जी अवाम थिए। केन शाह जा हुकूमती जेके नुमाइंदा आहिनि, मिनिस्टर असांजा MP MNA उहे पंहिंजे एसियुनि में सुता पिया आहिनि। हितां जो आबादगार, हितां जो हारी, हितां जो दरपदर थियण ते ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वियो आहे। लख रुपए जा ॿिज जेके पोखिया आहिनि हाइबर्ड जा 10-12 हज़ार रुपया थैली आहे उहे हींअर सड़ी विया आहिनि। आबादगार ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। पर असांजा करप्ट नुमाइंदा, असांजा जेके MP MNA उहे पंहिंजनि एसियुनि में पंहिंजनि बगलनि में सुता पिया आहिनि। असां जेके अवाम जो जेको मुआशी कतलेआम कयो थो वञे, अवाम खे हींअर सभु अहिड़ो मजबूर कयो वियो आहे जो उहे ख़ुदकुशियूं कनि, पंहिंजनि घरनि ताईं महदूद रहनि, जेके हिननि खां सुवाल न पुछी सघनि। पर असां अॼु हिते वेठा आहियूं। असां अलामती बुख हड़ताल हई आहे। असां खैरपुर नाथन शाह में जेसीं ताईं इहे हुकूमती नुमाइंदा हिते न ईंदा, असांखे पंहिंजा हक़ न ॾींदा, तेसीं ताईं असां हिते न उथंदासीं। ऐं जेकर न आया असां मरण घड़ी ताईं हिते बुख हड़ताल ते वेंदासीं। जेसि ताईं असांजा लाश हितां न निकिरंदा तेसि ताईं असां हितां न उथंदासीं।